मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, लश्कर अची कठो थियो आहे। वानरनि जो लश्कर अची कठो थियो आहे धनुष कोटीअ वटि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तव्हांखे ख़बर आहे न त कीअं न हिकु बांदर पथर खणी पाणीअ में विझे थो। जीअं पाणीअ में पथर विझे थो तीअं पियो उचारे राम राम। के त वानर पथर ते राम नालो लिखी पाणीअ में उछलाइनि था। उहे पथर तरनि पिया अंदरि समुंड जे तरे में नथा वञनि, पर पाणीअ में पिया तरनि पिया तरनि। अहिड़ी तरह वानर पुल ठाहिनि था। They build a bridge between Dusshera and Lanka. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॾिसनि था त पुल नंढी आहे, लश्कर वॾो आहे। पुल एॾी नंढी आहे एट ए टाइम फ़क़ति हिकु वानर उतां लॻी सघे। श्री राम खे चवनि था त हिन पुल तां सॼो लश्कर लंघे वञे, अलाए केतिरा कलाक लॻंदा। तॾहिं श्री राम पाण अची हिन पुल ते बीहे थो। इन पुल ते बीही मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन पुल ते बीहे थो ऐं सॾे थो, जल जा जीव तव्हीं अचो अचो, मूं वटि अचो, मूं वटि अचो। इहो आवाज़ प्यारो प्रभु वही वही असां मां हिकु हिकु करे थो, मूं वटि अचो, मूं वटि अचो। असीं दुनिया ऐं दुनिया जी ॻाल्हियुनि में अहिड़ो गर्व आहियूं जो प्रभु जो आवाज़ नथा ॿुधूं, पर जल जा जीव, मच्छूं, पला, ॿिया जीव, फ्रॉग्स, नंढा वॾा जीव श्री राम जो आवाज़ ॿुधनि था। सभु अची कथा थियनि था, ॻाइनि था राम आयो, राम आयो, राम आयो जी। दिलियूं खोले दर्शन कयो, दर्शन कयो जी। राम आयो, राम आयो, राम आयो जी। दिलियूं खोले दर्शन कयो, दर्शन कयो जी। हज़ारनि जे तादाद में, शायदि लखनि जे तादाद में इहे जीव जी कथा थियनि था, श्री राम जो दर्शन कनि था। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पंहिंजो सिर नवाइनि था। श्री राम चवे थो त ही सभु वानरनि खे चवे थो तव्हांजे करे अची बीठा आहिनि। तव्हां जेके जे मथां लंघे वञनि, लंघे वञो, हिननि खे हिसाब ॾींदो की न। अहिड़ी तरह सॼो लश्कर, वानरनि जो लश्कर, हज़ारनि में, शायदि लखनि में ऐं जीवन जे मथां पंधु करे वञी पहुचे थो लंका। जामवंत, who is the chief of the Vanar army, उन जे दिलि में शंका थिए थी त जेकॾहिं राम हिकु जीवन खे सॾे सघियो थे हज़ारनि लखनि जे तइदाद में, पोइ हेॾी पुल छा जे लाइ ॿधी खणी? पुल ॿधाए हा वीचारा वानर हेॾा वॾा पथर खणी उन्हनि उछलियो आहे पाणीअ में, पुल ॿधी अथनि। श्री राम सरस शंका सम्झी वञे थो ऐं जानवरनि खे चवे थो, जानवंत जे
पुल न ॿधंदा त मां कीअं बि इन जीवन ते सॾे सघां हा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, प्यारो प्रभु चवे थो त तव्हां पुल ॿधो, पुल ॿधो, मां अची बीहां, मूंखे बीहण जी का जॻह ॾियो। इन करे मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, संत सतपुरुष प्रभु जा प्यार वरी वरी असांखे चवनि था त तव्हां साधना जी ज़िंदगी रखो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां प्रभु खे पायो, जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां पंहिंजो मानव जनम सफल कयो, जेकॾहिं तव्हां चाहियो था त सोनो वझिजो तव्हां मां हिक हिक खे मिलियो आहे उहो सफल थिए त तव्हां पुल ॿधो, पुल ॿधो, पुल ॿधो। प्रभुअ खे बीहण जी का जॻह ॾियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हींअर सभु अची लंका में कठा थिया आहिनि। लंका में वॾो ॿेड़ो आहे, ह्यूज फॉरेस्ट। इन फॉरेस्ट में बि सभु कठा थिया आहिनि ऐं श्री राम पुछे थो, छो त श्री राम को बि कमु कंदो हो त हमेशह सलाह वठंदो हो। रामन को बि कमु कंदो कंहिंखां पुछंदो बि न। श्री राम जी इहा क्वालिटी हुई, सलाह वठंदो हो। सलाह वठे थो, चवे थो व्हाट नेक्स्ट, असीं हींअर छा कयूं? सॼो लश्कर अची हिते कठो थियो आहे, असीं हींअर छा कयूं? तॾहिं खे सलाह ॾियनि था। जामवंत खे सलाह ॾिए थो, चवे थो प्रभु अञा जेकर हिकु वचु रावण खे ॾियूं, जेकॾहिं रावण अञा बि पछताव करे ऐं सीता माता खे त वापसि असांखे ॾे त खेसि जेकर असीं सभु माफ़ करे सघूं। श्री राम खे इहा ॻाल्हि वणे थी, छो त श्री राम नथे चाहियो त का जंग थिए, जंग जे ख़िलाफ़ हो। श्री राम चवे थो त कंहिंखे असीं पंहिंजो मैसेंजर, पंहिंजो दूत करे रावण वटि हिकु भेरो मोकिलियूं ऐं सभिनी जो वीचार थिए थो त अंगद खे जेकर दूत करे असीं मोकिलियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजो वक़्तु वञे पियो तकिड़ो तकिड़ो गुज़रंदो। अंगद खे चवनि था त तूं दूत थी वञ। जंहिं वक़्तु अंगद वञे थो तंहिं वक़्तु श्री राम खेसि चवे थो त तूं अहिड़ो को रस्तो कढजांइ जंहिंमें असांजो कार्य पूरो थिए पर रावण खे तकलीफ़ न थिए। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव पंहिंजे उपदेश में असांखे ॿुधायो न त सतपुरुषनि जे दिलि में कंहिं वास्ते भेण भाव नथो थिए। भले अॻियो कंहिं भले हले, तंहिं हूंदे बि सतपुरुष उनखे पिया आसीस ॾींदा। श्री राम खे हिननि हालतुनि में बि रावण जो ख़्यालु थिए थो ऐं अंगद खे चवे थो अहिड़ो को कमु न कजांइ जो रावण खे का तकलीफ़ पहुचे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अंगद अचे थो, रावण खे ॿुधाइनि था त श्री राम वटां दूत आयो आहे। दूत मैसेंजर आयो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, रावण चवे थो भले हिनखे कोठियो अंदरि। अंगद अचे थो, अंगद बेदको आहे। ईअं असांखे रामायण में ॼाणायो वियो आहे, ही वॉक्स लाइक द कट ऑफ अ लायन। शेर जे बच्चे वांगुरु पंधु करे अचे थो
अहिड़े डिग्निटी सां अचे थो जो जेके बि रावण जे दरबार में माण्हू वेठा आहिनि से सभु उथी हिनखे नमस्कार कनि था। रावण खे गुस्सो लॻे थो। क़ाइदो हूंदो हो केरु अचे त हमेशह जेके बि दरबार हूंदा हुआ से वेठा हूंदा हुआ। रुॻो जॾहिं रावण ईंदो हो कोर्ट में तॾहिं सभु उथी उनजो स्वागत कंदा हुआ। रावण खे गुस्सो लॻे थो। रावण यकदमि चवे थो तव्हीं उथी छो बीठा आहियो, तव्हीं वेही रहो, भले केरु बचे तव्हांखे उथण जी मोकल ॾींदासीं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। अंगद खां पुछे थो तूं केरु आहीं? अंगद चवे थो मां उनजो पुत्र आहियां जंहिंखे तूं सुञाणी। जोशी जो दोस्त हो हिकु वक़्तु। तॾहिं रावण चए थो मुंहिंजो दोस्त, मां त कंहिंसां दोस्ती रखंदुसि न आहियां, मुंहिंजो त को दोस्त थींदो कोन्हे। तॾहिं खेसि चवे थो अंगद खां पुछे थो जे मुंहिंजो दोस्त हो त हींअर उहो दोस्त किथे आहे? तॾहिं अंगद खेसि चए थो तुंहिंजो दोस्त उते आहे जिते तूं बि थोरे वक़्त में वेंदे। पोइ वञी खांसि पुछजांइ त उहो कीअं आहे, कहिड़ी हालत में आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, बिहाइंड दिस देयर इज अ स्टोरी। अंगद जो पिता वाली कीअं रावण खे हिकु वक़्तु पंहिंजे कच्छ में काबू रखे थो छॾाइनि। पर अॼु वक़्तु की न अथमि जो तव्हां सां इन ॻाल्हि जो ज़िक्र करे सघां। हिन जी अंगद जी गुफ़्तगू थी रावण सां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। अंगद रावण खे अपील करे थो, चवे थो अञा बि वक़्तु अची, राम महिरबान आहे, ही इज़ द मास्टर ऑफ मर्सी। पर उहो केॾो न रहमी आहे, असीं केॾा न गुनाह कयूं था, पर प्रभु असांखे माफ़ी ॾे। वञूं प्रभु वटि, प्रभु मूंखे माफ़ कर, मूंखे साफ़ कर, मूंखे नओं बनाए। प्रभु असांजा गुनाह विसारे छॾे। He doesn't remember them. He is so merciful. His heart is full of compassion. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। अंगद चवे थो, रावण खे चवे थो अञा बि वक़्तु अथई, तूं जेकर हींअर पालकीअ में सीता माता खे खणी अची राम वटि अची वात में घाव विझी ईअं चवंदा आहिनि त जेकॾहिं मासी खे वठी थिए त वात में घाव विझी वञिजे। वात में घाव विझी पंहिंजो सिर निभाए अची श्री राम खां तूं माफ़ी वठ, तोखे माफ़ करे छॾींदो। राम चवे थो कंहिंसां थो ॻाल्हाए? राम जा ॻाल्हाए केतिरा मूं ख़लास करे छॾिया की न, तूं कंहिंसां थो ॻाल्हाए, तोखे का करूं आहे, तूं कुझु सम्झी थो? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अहिड़ी तरह हिननि जी कॉन्वर्सेशन हले थी। अॼु वक़्तु की न जो तव्हां सां विस्तार में ज़िक्र करे सघां, पर पछाड़ीअ में अंगद चएसि थो चङो भला जेकॾहिं तूं पाण खे ताक़त वारो सम्झी थो, जेकॾहिं तूं सम्झी थो त तुंहिंजा जनरल्स, तुंहिंजा सोल्जर ताक़त वारा आहिनि, उन्हनि खे चओ मुंहिंजो पेर त वेही ॾिसनि। पंहिंजो पेर डिघेरे थो, टंग डिघेरे थो, चवे थो मुंहिंजो पेर त वेही सघनि। हिक ॿिए पुठियां अचनि था हिन जा योद्धा। छा त उन्हनि में ताक़त हुई।
अॼु तव्हां ॾिठो रावण हलियो कीअं थिए। रावण खे पंहिंजे ताक़त जो अपमान हो, अपमान में अचनि था, पर अंदर जे पेर ते केरु वेही नथो सघे। रावण खे कावड़ लॻे थी, चए थो मां थो तुंहिंजो पेर वेही उथियो आहे। अंगद वटि अचे थो, अंगद खे चए थो रावण मुंहिंजे पेर खे जली थो, तंहिंखां तूं हली राम जा पेर छॾे। राम जा पेर तूं जलींदे तोखे माफ़ी मिली वेंदी ऐं सभु सुठो थींदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर रावण ॿुधे नथो। पहिरें ॾींहुं जंग लॻे थी, केतिरा माण्हू, केतिरा राक्षस, तिन जो मौत थिए थो, केतिरा वानर, तिन जो मौत थिए थो। जेको ॾींहुं थिए थो लड़ाईअ जो, ॿिए ॾींहुं लड़ाईअ जे मैदान ते रावण जो पुटु इंद्रजीत अचे थो। इंद्रजीत पाण सां सेलेस्टियल वेपन्स खणी अचे थो, जेके मिलिया हुआ। इन ॻाल्हि जो बि ज़िक्र करण जो वक़्तु थी न। ऐं हिकु अहिड़ो तीर छोड़े थो जो लक्ष्मण खे वञी लॻे थो। लक्ष्मण मुंहुं छाती किरी पवे थो। इंद्रजीत चाहे थो त मां लक्ष्मण जो शरीर खणी लंका वञा, पर खणी नथो सघे। हिते हनुमान ॾिसे थो ऐं यकदमि दौड़ंदो अचे थो ऐं इंद्रजीत खे चवे थो तुंहिंजो हक़ की न आहे जो तूं लक्ष्मण जे शरीर ते खणी वञी, छो जो जंग जॾहिं सिज लहंदो हो तॾहिं जंग बंदि थी वेंदी हुई, सिज लही वियो हो। हनुमान लक्ष्मण खे खणी अची श्री राम जे चरणनि में रखे थो। राम ॾिसे थो। इन ॻाल्हि जो ज़िक्र गुरुदेव तव्हां सां कयो। राम रोए थो, पंहिंजे भाउ खे हिन हालत में ॾिसी राम रोए थो। राम चवे थो मां कहिड़ो मुंहुं वञी हीअं ॾेखारींदुसि, अयोध्या में मां मोटंदुसि, मां कहिड़ो मुंहुं वञी ॾेखारींदुसि। जॾहिं लक्ष्मण जी धर्म पत्नी मूं ॾे निहारींदी, मां डांस निहारे सघंदुसि की न। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं राम खे ॿुधाइनि था त लक्ष्मण गुज़ारे की न वियो आहे, फ़क़ति मुंहुं छा आहे। तबीब खे, रावण जो तबीब हो सुषेण। चवनि था सुषेण खे जेकर वठी अचो, उहो शायदि असां दवा दरमण ॾे, वरी लक्ष्मण उथे। हनुमान दौड़े थो, न रुगो सुषेण खे वठी अचे थो, पर सुषेण सॼो बंगलो खणी अचे। चए थो मतां सुषेण चवे मूंखे हीअ दवा खपे, उहा दवा खपे, वरी वरी पोइ हुनजे बंगले में तंहिंखां सॼो बंगलो खणी सॼे कुटुंब खे वठी अचे थो। सुषेण ख़ुशि थी थो। सुषेण जे दिलि में प्यास आहे त मां श्री राम जो दर्शन कयां, पर छो त रावण जो तबीब हो, इन करे अची न थिए सघियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पोइ तव्हांखे ख़बर आहे न कीअं सुषेण चवे थो त जेकॾहिं अरुणाचल पहाड़ ते संजीवनी बूटी अची वञे, सूरज जे उभरण खां अॻु त लक्ष्मण बची सघे थो। केरु बूटी खणी ईंदो? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वक़्तु घणो पूरो थी वियो आहे। हनुमान कीअं न बूटी खणी अचे थो, लक्ष्मण रिवाइव करे थो, श्री राम ख़ुशि थिए थो। 10 ॾींहं लड़ाई हले थी। अॼु दशहरे जे ॾींहुं श्री राम ऐं रावण लड़ाई जे मैदान ते। रावण एकटीह तीर पंहिंजा छोड़े थो। राम खे लॻनि था
पर रावण पुख्तो तो बीठो आहे। रावण जो भाउ विभीषण राम खे चवे थो त जेकॾहिं रावण खे तूं जीतणु चाहीं त रावण जे नाभीअ जे हेठां आहे नंढड़ी कुनी जंहिंमें अमृत पियो आहे। जेसि ताईं उहा रावण जे शरीर में आहे तेसि ताईं रावण मरी सघंदो की न। तूं हुनजे नाभीअ जे हेठां हिकु तीर छोड़ रावण किरी पवंदो। श्री राम ईअं करे थो ऐं रावण किरी पवे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, उन वक़्तु जंग मैदान तां आवाज़ उथनि था, निमाणनि जी जय, निमाणनि जी जय, निमाणनि जी जय। रावण जॾहिं राम खे ॾिठो चयईं, राम तूं कम नसीब आहीं, तूं कीअं मूंसां लड़ी सघंदे? तो जरा त 1000 इंसान मूं हीअं ख़लास करे छॾिया। तॾहिं श्री राम खे चवे थो रावण 3 क़िस्मनि जा वण थींदा आहिनि। हिकिड़ा वण थींदा आहिनि जंहिंमां फ़क़ति गुल निकिरंदा आहिनि, फल निकिरे थी न। जीअं गुलाब जा गुल, गुलाब जे गुलनि जो वण, उन मां गुल निकिरनि, फल निकिरे थी न। ॿिए तहिड़ी तरह इंसान थींदा आहिनि जे रुॻो ॻाल्हाईंदा आहिनि, कुझु करे ॾेखारीनि थी न। ॿिए क़िस्म जा वण थींदा आहिनि जीअं अंब जो वण, उन मां गुल बि निकिरनि पर फल बि निकिरे। ॿिए क़िस्म जा इंसान ॻाल्हाईंदा आहिनि पर कुझु करे ॾेखारींदा आहिनि। 3 क़िस्म जा वण आहिनि जे सिधो फल ॾींदा आहिनि, उन में गुल निकिरनि थी न, उहे ॻाल्हाइनि कीअं। 3 क़िस्म जा इंसान उहे ॻाल्हाइनि थी न, उहे फ़क़ति कमु करे ॾेखारीनि। मां ॾिसणु चाहियां थो तूं कहिड़े क़िस्म जो इंसान आहीं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, निमाणनि जी जय, निमाणनि जी जय, निमाणनि जी जय, इहो आवाज़ निकिरे थो। मंदोदरी खे ख़बर पए थी संदसि वार छुॼियल आहिनि। अची पंहिंजे पतीअ जे भरिसां, पतीअ जो साहु मां ॿाहिरि थो निकिरी वियो आहे, अची भरिसां वेहे थी ऐं चवे थी केतिरो मूं तोखे सम्झाइण जी कोशिशि कई। मूं तोखे वरी वरी चयो त ही राम इंसान की न अथई, ही प्रभु पाण अथई, प्रभुअ सां तूं विझी सघंदे की न, प्रभुअ ते तूं जय पाए सघंदे की न, पर तो मूंखे असुर की न ॿुधो। हींअर थोरे वक़्त में ॾिझूं ईंदियूं, अची तुंहिंजो मांस चकींदियूं, थोरे वक़्त में गिदड़ ईंदा, अची तुंहिंजी खोपड़ी खाईंदा। ईअं चई रोए थी, पोइ चवे थी मां राम खां जेकर वञी पंहिंजे पतीअ जो लाश घुरां, खे सलाह ॾियनि था तूं कीअं वेंदीअं। राम अलाए तोसां कीअं हलत हले। चवे थी न, श्री राम मामूली इंसान थी न आहे, उहो प्रभु पाण आहे ऐं प्रभु वटि केरु वञी सघे थो का बि प्रार्थना खणी। मां इहा प्रार्थना खणी वञी वटि संदसि चरण चुमी खांसि, इहो दान थी घुरां त मूंखे पतीअ जो लाश ॾियनि जंहिंमां उनजी पूरी तरह अग्नि संस्कार करे सघां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वधीक तव्हांजी तरसां दुस्की न। अॼोके ॾींहं जो आवाज़ आहे निमाणनि जी जय, निमाणनि जी जय, निमाणनि जी जय। Victory belongs to the humble, not to the proud of power or wealth. Victory belongs to the humble. Shall I see the nimana, कुछ कीन दीन मिस्कीन
प्रभु के चरणन में सिर झुकाए प्रभु के पुकारूं, प्रभु असांखे तूं पंहिंजो बनाए, पंहिंजे पेरनि जी खाक बनाए, असांजे जीवन खे पाक बनाए, असांखे नंढो बनाए, न माण्हू बनाए, दीन बनाए, मिसकीन बनाए, कुछ की न बनाए, पंहिंजो बनाए, पंहिंजो बना, पंहिंजो बना। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। तू